भिटाई असांजा तभाणा बुॾी विया अखियुनि साम्हूं घरड़ा अबाणा बुॾी विया अबाणा बुॾी विया मारू माल झूपा वथाणा बुॾी विया हिकियूं घर ओताकू ठिकाणा बुॾी विया भिटाई फसल बे बुॾी विया कथावां ॿुधर विया बचन साण मारूं अलादर बदल थिया मिली कान झोली ऐं लोली अमां जी ही मासूम बचड़ा सुम्ही पिया बुखनि ते ॾिसी पंहिंजा घरड़ा अखियुनि आॾो छुरंदे ही अमड़ जे अखिड़ जा ॻोढ़ा सुकी विया अटो बि लुड़ी वियो बूंदियूं बि लुड़ी वियूं बुखनि ऐं उञनि जा त दाणा बुॾी विया दाणा बुॾी विया भिटाई असां पाणी ॾिसंदा भॼण जी गंद अॼु ॾींहं ताईं कंहिं माण्हू खे कटो बि कोन मिलियो इहो वाहिद अमीर माण्हू आयो जेको माना हीअ मेडिसिन ऐं डॉक्टर साहब वठी आया आहियो अञा ताईं त माना तक़रीबन 3 ॾींहं थी विया आहिनि 3 ॾींहं माण्हू जेको न तभाणा बुॾी विया अखियुनि साम्हूं घरड़ा बाणा बुॾी विया अखियुनि साम्हूं घरड़ा बाणा बुॾी विया जी नाज़रीन मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि बरसातूं त बंदि थियूं मगर ढोरनि जो सिमनालनि जे पाणी जे करे केतिरा ई ॻोठनि जा ॻोठ जेके हितां ख़ाली थी विया हिन वक़्तु 10 लख खां वधीक जेका आबादी हिते मुतासिर थी आहे अहिड़ी तरह जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो आहे हिन वक़्तु मिरपुर ख़ासि ज़िले जो तालका सिंधड़ी तालका शुजाबाद तालका डिगड़ी तालका जुडो इहे सॼा जेके मुतासिर थिया आहिनि मेन मक़सदु इहो कारण इहो आहे त हीअ जेके ढोर आहिनि ऐं हिननि में पाणी जेको तमामु तेज़ी सां अची रहियो हो हिकु त बरसातुनि जो पाणी ॿियो वरी सिमनालनि में जेके घारा पिया उनखां अलावा हीअ पाणी जे करे हितां ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि जेके उन्हनि जा रस्ता कटिजी विया आहिनि अहिड़ी तरह हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं टंडे जान मोहम्मद शहर वेझो बिल्कुलु हीअ जेको पुराणो ढोरो आहे जंहिंजो पाणी जेको हिते अची वियो आहे जंहिंजे करे हिन जे भर पासे वारा सवें जेके ॻोठ आहिनि उहो पिणु मुतासिर थिया आहिनि हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त हिते को बि अहिड़ो जेको आहे रस्तो वग़ैरह न आहे हिन जेके असां जंहिं रोड तां वञी रहिया आहियूं ॿेड़ी ज़रिए JWC जी टीम हितां वञी रही आहे उते अॼु मेडिकल कैंप क़ाइमु कई वेंदी मगर हिते जे ॻोठाणनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी हुननि जो चवणो हो पुराणे ढोरे जे करे हिते केतिरियूं कॉलोनियूं केतिरा ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि हाणे हिननि माण्हुनि खे को बि अॼु ताईं आसरो कोन्हे त हिते वरी इहो पाणी निकिरंदो या न निकिरंदो हीअ मुंहिंजे भर पासे जे इलाइक़नि में कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾसे त हीअ जेको पुराणो ढोरो आहे हिते हीअ जेको मेन हुनजो रस्तो आहे ॿिन्ही साइडनि खां जेको ढोरो आहे एतिरो त ओवरटॉप थियण जे करे हीअ रोड जेके आहिनि उहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि हिते जा ॻोठाणा जेके कॉलोनियूं आहिनि उहे पंहिंजनि घरनि में फाथल एतिरे ताईं ॿेड़ी ज़रिए या ट्रैक्टरनि ज़रिए हितां जेके माण्हू वञनि था इन जे करे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि अहिड़े हवाले सां अॼु JWC जी टीम पारां हिते जेको आहे टंडो जान मोहम्मद ऐं उनजे भर पासे जे इलाइक़नि में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई जेको मिरपुर ख़ासि जो मशहूरु माहिर सर्जन जेको आहे डॉक्टर लेखराज जी अॻुवाणी में ऐं हिन वक़्तु असीं तव्हांखे ॾसींदा हलूं त हीअ जेको इलाइक़ा आहिनि परे पंध ताईं बि जेके आहिनि जिते नज़र बि ख़तमु थी वेंदी पर उन इलाइक़नि जे अंदरि असीं तव्हांखे ॾसूं एतिरो त पाणी बीहजी वियो आहे उन हवाले सां हिते जे रवासियुनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनखां पहिरीं असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त JWC टीम उन्हनि इलाइक़नि में पहुती आहे जिते
सिहत खाते जो को बि अमलदार न पहुतो आहे, न हिते इंतिज़ामिया पहुती आहे। ही उहे रस्ता आहिनि जेको हर को माण्हू चाहे थो त हिन रोडनि तां असीं न वञूं। छाजे करे त भर में जेका पुराण जेको ढोरो आहे, इन करे त माण्हू खे वॾो ख़ौफ़ हिरास छायल आहे। हिते जा माण्हू जेको आहिनि सामान वठणु वेंदा आहिनि उहे बि परेशान थियनि था, मगर हिते जे माण्हुनि सां वधीक असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, या हितां असां गॾु जेके डॉक्टर मौजूदु आहिनि या असांजा JWC अॻवान मौजूदु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन इलाइक़े जे अंदरि छा सूरत आहे, किथां ही पाणी आयो आहे, ही केतिरनि ॾींहंनि ताईं पाणी निकिरी सघे थो या न। जी इन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे असांजो हितां जो रिपोर्टर नारायण, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हिकु त पहिरीं ही पाण मुतासिर थी वियो आहे, हिन जा घर वग़ैरह ॾही पट थी विया। नारायण हीअ त ॾिसो हिन इलाइक़े में केतिरी आबादी आहे जेका माण्हू मुतासिर थिया। सर ही जेको तव्हां हिन वक़्तु जेका असां सफ़र करे रहिया आहियूं, ही पुराणे ढोरे जो पाणी आहे जेका तालकाकोट गुलाम मोहम्मद खां जेके समय ॻोठ आहिनि तालकाकोट गुलाम मोहम्मद जा ऐं टंडो जान मोहम्मद तालके डिगड़ी के ही जेको शहर सां ॻंढे थो। हिते जेको आहे ज़मीनी राब्तो तक़रीबन 100 एतिरा ॻोठ आहिनि जेके जिन जो ज़मीनी राब्तो जेको हितां जो कटिजी वियो आहे। ऐं माण्हू तव्हां ॾिसी रहिया हूंदा त जेके जेको पैदल सफ़र नथा करे सघनि, पर ही कश्ती आहे इन्हनि जे ज़रिए सफ़र कंदा आहिनि, ट्रैक्टर ट्रालनि जे ज़रिए सफ़र कंदा आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि खे तमामु घणो ॾुखिया आहिनि। ऐं माण्हू हिन हालत में जेके मज़दूर तबिको आहे उहो जेको शहर सां राब्तो कटियल आहे, जॾहिं त उन्हनि खे ॾियाड़ी बेस ते हिते जो किराया जेके 100 रुपया ट्रैक्टर वठे थो या ॿिया जेके हुन सां जेके सफ़री जेके आहिनि जेके मसइला उन्हनि सां तमामु घणा पेश अचनि था। जी डॉक्टर तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में पाण मुख़्तलिफ़ JWC तरफ़ां कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, वरी हिन इलाइक़नि जे अंदरि जिते सिहत खाते जी टीम त न पहुती आहे, मगर हितां जो डायरेक्टर, हितां जा जेके तव्हां सिहत खाते जा ऑफिसर, बल्कि डायरेक्टरनि खे एब्सेंट करे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके इंतकामी कार्रवाइयूं करे रहिया आहिनि, जेके डॉक्टर कमु कंदा, हिन वक़्तु छा सूरत हाल कीअं पिया ॾिसो हिते? जी बिल्कुलु हींअर असीं जेको टंडो जान मोहम्मद शहर सां जेको ज़मीनी राब्तो आहे उहो पाणी जे बीहण जे करे बिल्कुलु मनान जे भर पासे जे इलाइक़े में जेको मुफ़्त मेडिकल कैंप करण लाइ वञी रहिया आहियूं। हुते असीं जेको असां मरीज़नि जो मुआइनो बि कंदासीं। जी डॉक्टर जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हूंदी, हिन वक़्तु उहे माण्हू मुतासिर जेके हितां बरसाति में परेशान थी अचनि पिया, उन सां ॻाल्हि ॿोल किथां पिया अचो था? साईं ॻोठ ख़ुदादाद खां। छा भला केतिरो पाणी आहे हिते? पाणी ॾिसो पिया तव्हां पाण हालतूं, हिन ॻोठ ख़ुदादाद में को एॾो को असांजे लाइ मदद करण लाइ को न आयो आहे। माण्हू आयो आहे न हिते को मीडिया वारो, को फैसलनि वारा को न आया आहिनि हिते असां वटि। असां ग़रीब माण्हू, हिते को बि केरु अहिड़ो कोन्हे जेको आवाम लाइ अची मदद करनि। ही ग़रीब हाणे ही लो आहे, विकिणी हाणे बचनि जो गुज़ारो कंदासीं। साईं केतिरा माण्हू फाथल आहिनि हिते? हिते हज़ारनि जे तादाद में आवाम फाथल पई आहे, वीचारा घर ॿार छॾे रोडनि ते रस्तनि ते हर जॻह ते असां हलूं पिया न, राति ॾींहुं हुननि जी ख़िदमत लाइ जेको असां सां पुॼी सघे थो उहो आवाम खे मानी कराईंदा आहियूं। हर तरफ़ ढोरो जो पाणी जेको नज़र अची रहियो आहे, जंहिंजे करे हिते जेके वॾे में वॾा घारा पिया, जंहिंजे करे हितां जा माण्हू मुतासिर थिया आहिनि। हे रस्ते तव्हांखे असीं ॾसे सघूं था त हीउ पूरो का बि ख़बर न आहे ढोरो कहिड़े इलाइक़े जे अंदरि आहे। हिते केतिरा ई घर जेके आहिनि उहे पाणी जी लपेट में अची वञनि। अहिड़ी तरह जेकॾहिं हिन साइड असीं तव्हांखे ॾसियूं त उहे बि घर, उन खां अलावा कॉलोनियूं पाणी जी लपेट में अची विया आहिनि। हिते जेके ग़रीब मिसकिन माण्हू रहनि था ऐं उहो तमामु एतिरो त परेशान आहिनि, हुननि खे हितां न राशन मिलियो आहे, न को अहिड़ो सामान थो मिले। हिन वक़्तु तव्हांखे सूरत हाल ॾसींदा था, हिन ढोरे जे कप ते जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि जा घर ऐं पूरियूं कॉलोनियूं हिन ढोरे जे लपेट में अची वियूं आहिनि। मगर अञा ताईं पाणी जो जीअं जीअं वधीक चाढ़ थिए पियो ऐं हिकु त ताज़ो जेको आहे 0 पॉइंट ते कट लॻण वारो जेको मामिलो हो, हीउ पाणी वञी टंडो जान मोहम्मद झुॾो हुन खां अॻियां छोड़ करे थो कट वारे मामले ते। ऐं जेका सिंध हुकूमत अञा तकरारी बनियल आहे, हिकु MPA जेको अरबाब लुत्फ़ा पारां जेको एतिराज़ात कया हुआ, ऐं जॾहिं हितां जो MPA मीर तारिक, ही उन मीर तारिक जो हल्को आहे जेको हमेशह चए थो त मूंखे को राशन न खपे, तो का शइ कोन थी खपे। ऐं तंहिंजे करे हिन इलाइक़े जे अंदरि सिर्फ़ु माण्हुनि जो पाणी निकालसे। वाक़ई अॼु असां हिन इलाइक़े जे अंदरि पहुता आहियूं, जिते ॾिठो आहे त हिन इलाइक़े जे अंदरि एतिरो त पाणी बीहजी वियो आहे, कंहिं महिल बि को घारो पइजी सघे थो, जंहिंजे करे माण्हू हितां जा सख़्तु मुतासिर थींदा। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर मिरपुखास ज़ैनुल आबिदीन मेमण, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु मिरपुखास सॼे ज़िले जी तमामु हालत ख़राबु आहे। जीअं असां नवकोट विया आहियूं या झुॾो या टंडो जान मोहम्मद जा इलाइक़ा, हिन वक़्तु केतिरा ई ॻोठ हिकु त पाणी जी लपेट में, ॿिए नंबर ते पुराण ढोरा या हीउ जेको मेन सिम नाले ते बीठा, इन्हनि जो पाणी बि ओवरटॉप थिए पियो। उन जनरल जी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो छा चवणु। सर कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु हीउ नवकोट जो जेको मेन सिम नालो आहे, हिते ॾींहुं ब ॾींहुं पाणी इंचिस जे हिसाब सां वधे पियो ऐं हीअं तक़रीबन ब्रिज खां तक़रीबन 3 फुट मथे पाणी आहे ऐं कुझु ॾींहं पहिरीं तक़रीबन 2-2.5 फुट ताईं हो। त सिचुएशन इम्प्रूव न पई थिए। पाण हाँ ॿियनि ज़िलनि खां पाणी अचणु शुरू थी वियो आहे मेन सिम ड्रेन में, पुराण में, त उहो जंहिं स्पीड सां तक पाणी निकिरे पियो इनसफिशेंट आहे, जंहिंजे करे हींअर ख़तरो वधंदो पियो वञे। जेकॾहिं हीउ जेको बि में सोल्यूशन आहे आइदर कट जे थ्रू आहे या कुझु पंहिंजा फील्ड ड्रेन्स वग़ैरह ठाहिणो या जेको बि आहे, उहो नथो लॻे त हीउ जेको बाक़ी 1.5 फुट रहिजी वियो आहे
इहो ओवरटॉप थी वेंदो, पोइ पाण जंहिं इलाइक़े में पाण बीठा आहियूं सॼो ज़ेरे आब अची वेंदो। एंड इहो ॻाल्हि ॿुधाइणु तव्हांखे ज़रूरु लाज़मी आहे कि जेको रोशनाबाद इहो रोड आहे, इन रोड खे सभु ॿिन्हिनि तरफ़ां खां बंदि त ॾिराए छॾिया आहिनि, बट इन रोड ते तक़रीबन 5 खां 6 हज़ार माण्हू हींअर वीचारा मुंतक़िली करे पंहिंजे घरनि मां अची हिते IDPs थी करे वेठा आहिनि। सो इहे 5 खां 6 हज़ार माण्हू जेको हुननि जा ऑलरेडी ॻोठ ॿुधी चुका आहिनि, उन रोड खां पोइ वीचारा हलिया वेंदा, छो कि इहो पोइ रोड बि नंढेड़ थी सघे थो। असां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कयूं पिया कि असां बंदि खे वॾो कंदा वञूं, मज़ीद उनखे स्ट्रेंथन कंदा वञूं, ऐं उनमें जेतिरा बैग्स वग़ैरह लॻनि या लेबर लॻे, असां पंहिंजी तरफ़ां कोशिशूं कयूं पिया, इनमें जेके महकमा आहिनि असां सां गॾु ताउन कनि पिया। बट जेको अल्टीमेट सोल्यूशन आहे, अगरि उनजी तरफ़ वञिजे थो या उन जेको ऑल्टरनेट कटिजे थो, त उनजी अशद ज़रूरत आहे, जल्दी ज़रूरत आहे, छो कि असां जेकी पंहिंजी मैनुअली कोशिशि कयूं पिया उहो इनसफिशेंट आहे। ऐं थ्रेट असांजे मथे हर वक़्तु रहे पियो, जंहिंजे करे असांखे तमामु घणी फ़िक्र आहे कि जेके इलाइक़ा थोरा घणा बची विया आहिनि, जेके रोड साइड्स आहिनि, इहे न डैमेज थी वञनि। सुभाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा उहो घारो लॻे थो, कंहिंजी ज़िमेदारी सम्झी वेंदी। हिन वक़्तु असां ॾिसूं पिया, हे जेकॾहिं सिंध हुकूमत जा कुझु MPA पाण में हिननि जो तकरार आहे, सुभाणे कंहिंजी ज़िमेदारी हूंदी? छा सुभाणे हिन जो ज़िमेदार डिप्टी कमिश्नर हूंदो या डायरेक्टर जेको नारा कैनाल हूंदो? केरु ज़िमेदार हूंदो? अगरि घारो पइजी सघे थो, वॾी जेका आवाम हिते परेशान थींदी। ॾिसो, सभु जेके बि माण्हू डिसीजन मेकिंग पावर रखनि था, जेके बि पोलिटिकल एडमिनिस्ट्रेटिव या डिपार्टमेंटल जेके बि हिन में उहिदेदार आहिनि, आई बिलीव सभु इक्वल रिस्पॉन्सिबल थींदा हिन जे लाइ, छो कि ॾिसो सभु पंहिंजी कोशिशि पूरी कयूं पिया रिलीफ जे लाइ, रेस्क्यू जे लाइ, रिहेबिलिटेशन जे लाइ, बट जेकॾहिं अगरि को सोल्यूशन अवेलेबल आहे एंड उहो फीज़िबल आहे त उनखे एम्प्लॉय कयो वञे, बजाए जे हिन मां त ईअं लॻे पियो त असीं हथनि सां करे माण्हुनि खे ॿोड़ियूं पिया, माण्हुनि खे परेशान करियूं पिया। जेका सूरत हाल अॼु असीं टंड जानम में ॾिसी आया आहियूं, झुॾे में ॾिसी आया आहियूं, या हिन जंहिं स्पॉट ते हींअर असां बीठा आहियूं, हिन मां छा तव्हां अंदाज़ो लॻायो? हिन मां त ईअं लॻे थो त हिकु तरफ़ ॻाल्हियूं हिकिड़ियूं त ॿिए तरफ़ जेकॾहिं असां स्पॉट ते वञूं था, उते पोज़ीशन ई बि लॻी पई आहे। ॾिसो, तव्हांजी ॻाल्हि काफ़ी हद ताईं दुरुस्त आहे। तव्हां जेको डिग्री जो सॼो तालुको ऐं जो सॼो तालुको आहे, उहो सभिनि खां घणा अफेक्टेड आहिनि हिन डिसीजन खे पोस्टपोन करण में या हिन कम खे अॻियां करण में। बट हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़रूरत मेंशन करणु लाज़मी आहे त जेका हिकिड़ो मैग्नीट्यूड आहे, हिकिड़ो क्वांटम ऑफ जेको रेन आहे या वाटर आहे, उहो अनप्रेसिडेंटेड आहे। नो वन थॉट कि अहिड़ी का नौबत ईंदी जंहिंमें ई कट लॻाइणु घुरिजे, बट जेकॾहिं कट सां सोल्यूशन रिज़ॉल्व थिए थो त स्टेक होल्डर्स खे, जेके बि डिसीजन मेकिंग अथॉरिटीज़ आहिनि, उन सभिनि खे हिन ते कमु करणु घुरिजे, छो कि अहिड़ी सूरत हाल कॾहिं कोन ॾिठी आहे। 84-85 खां पोइ जेके सैलाब थियनि था सभिनि खां ॾुखिया आया आहिनि, उहे इहे ई आहिनि, लेकिन तॾहिं चयो वेंदो कि हिनजी जेकी नेचुरल फ्लो हो उहो बरक़रार हो। अॼु जी सूरत हाल खां त काफ़ी बहितर हो, तंहिं करे पाणी निकिरी वियो हो। हाणे जेकॾहिं पाणी स्टक आहे, न पियो निकिरे अॻियां, त आई थिंक सम हार्ड डिसीजन्स शुड बी मेड वेरी क्विक। धणी निधन का तीव्या हे नाथ्यड़न हाल पानी मंझ लुड़ी विया सदके पंज तन पाक जे साईं सुन जो सवाल भला भला हिटाए जे भूते
जी ही टंडे जानवन जो जेको इलाइक़ो आहे पुराण ढोरे ते हिते JWC पारां मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई आहे। अचो त उन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हिते असां जीअं हिते पहुता आहियूं त असां ॾिठो हिते जा इलाइक़े जा रोड जेके बंदि पिया आहिनि ॿेड़ी ज़रिए ट्रैक्टरनि ट्रालियुनि ज़रिए सफ़र कनि था। उन हवाले सां हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा चओ दादा, हीअ जेके ट्रैक्टर ट्रालियूं हलनि पियूं ऐं उन खां अलावा हीअ छा पैसा वठनि था या हीअ फ्री में था हलनि? पैसनि वारी कहाणी आहे कोन हिते। असल में छा आहे, सुबुह खां वठी शाम ताईं हितां खां वीचारा माण्हुनि खे खणनि, ॿारनि खे खणनि, हुन दंग ते छॾनि था। शाम जो हिननि खे 200 या 300 रुपया माना चकर जे पोयां बचनि था। 3 चकर 4 चकर निकिरनि था 600-700 रुपया, माना हीअ त भलाई जो कमु पिया कनि। हीअ कंहिंजा ट्रैक्टर ट्रालियुनि हीअ ट्रैक्टर 40 आहिनि, कुझु माछियुनि जा आहिनि, कुझु चवाणनि जा आहिनि। ॿुधो न, केतिरा ॻोठ भला आहिनि पाणी में अची विया आहिनि? ढोरे जे जेके पाणी में अची हिन में तक़रीबन 40 खां 50 ॻोठ अची विया आहिनि पाणी हेठि। माना एरियो सॼो माना हीअ ॿुॾो पियो आहे टोटल माना एरियो। हिन इलाइक़े जे अंदरि हिन खां पहिरीं के कैंपूं लॻायूं आहिनि? को माण्हुनि खे रिलीफ? को माण्हू खे रिलीफ कोन मिलियो आहे। कैंपूं कंहिं कोन लॻायूं आहिनि। जेको माण्हू अचनि था हितां खां हीअ जेॾी महिल पाणी ॾिसनि था भॼण जी कनि था। अॼु ॾींहं ताईं कंहिं माण्हू खे कटो बि कोन मिलियो आहे। इहो वाहिद अमी माण्हू आयो जेको माना हीअ मेडिसन ऐं डॉक्टर साहिबु वठी आया आहियो। अञा ताईं त माना तक़रीबन 30 ॾींहं थी विया आहिनि। 30 ॾींहंनि में को माण्हू हिते कोन आयो आहे। छा था सम्झो हिन पाणी मां जेको हलणु पीरसन माण्हू हलनि पिया, ॿार हलनि पिया, हिन में कहिड़ी बीमारियुनि जेको मुंहुं कढियो आहे? बीमारियुनि पेर पचियो वञनि था, नूं टुटियो वञनि हलिया, बुखार ज़ुकाम सभु हर माण्हू खे लॻो पियो आहे हिन पाणी वञा था। त इहो बि हिननि जी महिरबानी आहे, टाले वारनि जी वीचारा हुन पासे छॾनि था। पैसनि जी हिननि खे को लालच कोन आहे। छाजे करे हिन इलाइक़े जे अंदरि हिन कैंपूं था हणनि? तव्हांखे चओ पिया राशन था ॾियनि, जीअं असीं आया आहियूं तंबू बि कोन्हे। छा हीअ रस्तो न हुअण जे करे या माण्हू ख़ौफ़ जे करे कोन था अचनि? ख़ौफ़ जे करे माण्हू अचनि ई कोन था। हिन पासे कंहिं माण्हू खे पवार ई कोन्हे जे हिन पासे को माण्हू वेठल आहिनि। ॿुधो न, केर बि MP MNA माना हिन पासे अचण लाइ तयारु कोन आहिनि, न को कंहिंखे ॾियण लाइ तयारु आहिनि। ॿुधो न, ग़रीब माण्हू किथां विया आहिनि? कुझु माण्हू जेके सरहदी वारा उहे छा लॾ पलाण करे विया आहिनि? सरहदी वारा हीअ जेको तक़रीबन 25-30 ॻोठ आहिनि सभु ग़रीब तबिको आहे। सरहदी वारा माण्हू आहिनि कोन जंहिंजो माल भंडो उहो वीचारा थर खणी विया हलिया। ॿुधो न, कुझु हुते कुझु ॿारनि खे ॿाहिरि कढियो तव्हां ते। हाणे हीअं थोरो सर्वे करो हितां खां, माना ॾिसो त टोटल रोडनि ते वेठा आहिनि। माना उन्हनि जी हालत छा आहे ॾिसो भला तव्हां ते। सरकार जे तरफ़ां हेॾो राशन अचे पियो, हेॾा तंबू अचनि पिया, उहे केॾां था वञनि? अलाए का ख़बर ई कोन थी पए केॾां वञनि पिया तव्हां ते। ॿुधो न, हिते त माना असांखे अॼु 30 ॾींहं थिया आहिनि, मुंहिंजो पंहिंजो ई दुकानु आहे। हिते ॾिठोसीं को माण्हू हितां खां राशन जी गाॾी अञा ताईं कोन वठाई आहे। सिर्फ़ु इन करे त कोन्हे जेको ख़ौफ़ आहे, पाणी एतिरो बीठल आहे जंहिंजे करे। ख़ौफ़ जी त ॻाल्हि कोन्हे, ट्रैक्टर टाला हलनि पिया। माना जे ॾियणो कंहिंखे हुजे ट्रैक्टर टाले हुतां खां भराए हिते ॾेई सघनि था। ईअं कोन्हे जे माना हाणे ख़ौफ़ कहिड़ो आहे। हीअ बि आवाम मटे बि न हितां खां। छा हालत आहे हिन इलाइक़े जी? छा सूरत हाल आहे? असीं ॾिसूं पिया मूंखे अॼु ताईं मच्छरदानी साईं कोन्हे मिली। साम्हूं सही साम्हूं बिल्कुलु मच्छरदानी बि कोन्हे मिली। मिले पंहिंजो जेको हारी हूंदा आहिनि या मज़दूर हूंदा उन्हनि खे, असांखे न। जीअं उहो साम्हूं ॾिसो पिया घर, उहो पर साम्हूं ई असांजे घर एतिरो एतिरो आहे चेल ताणी अची वञे ताणी। जी हा, मथो ॿियो सॼो ॿुॾियो वञे। तव्हां छा हाणे रोडनि ते वेठा? जी हा, रोडनि ते वेठा आहियूं। असीं सिम ते वेठा आहियूं। हीअं का न को तंबू मिलियो, न को का शइ में कोन मिली। तंबू अचनि पिया, इहे केॾां था वञनि? अलाए किथे रखिजो वञनि। कैंप लॻी आहे, हिन खां पहिरीं के लॻियूं आहिनि? न साईं कैंप लॻियो न, पर हू गाॾियुनि में अचनि था दवा गोरी ॾेई वञनि। हे वैन कोन था? न वैन कोन। मरीज़नि खे ॾिसण वग़ैरह? न उहो कोन। छा हालत आहे हींअर? हीअ जेको पुराण ढोरे जो पाणी अची वियो आहे, हीअ असीं ॾिसूं पिया 8-9 फुट पाणी बीठो आहे। छा हालत आहे हिन इलाइक़े जी? इन इलाइक़े जी साईं हालत ख़तरनाक आहे। हिकिड़ो त जेको 0 पॉइंट आहे न, उनखे नथा टोड़नि ॾियनि। फौज बि आई, उनखे बि वापसि करायो। पोइ अलाए सिंध गवर्नमेंट जी मर्ज़ी आहे। हाणे हीअ जेको पुराण जी मोरी तव्हां ॾिठी आहे, 0 पॉइंट ते इहो एतिरी बसि छॾियलु आहे। हाणे हुन मां हिन मुल्क जो पाणी त कोन निकिरंदो। जे हुनखे टोड़े जेको असली सम्झो पाणी वधे पियो घटिजे पियो? साईं पाणी हाणे त कुझु किरे पियो, हाणे कुझु किरे पियो। बहरहाल जेको पहिरीं हालत हूंदी न 0 पॉइंट ते पाणी कोन रोकबो हो त जल्दी लहंदो हो। ऐं हिन वक़्तु असां अगरि हीअ जेके मेडिकल कैंप में आयल डॉक्टर या डॉक्टरियाणियूं बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु तव्हां जेको कैंपूं लॻायूं ऐं उनमें छा सूरत हाल आहे, कहिड़ी बीमारियूं? कैसे समझते आज कैसे सफ़र हुआ आपका और JWC की तरफ से आज जो ये कैंप है? सफ़र बहुत मुश्किल है। यहाँ आने के लिए रास्ता पानी बहुत ज़्यादा है। बोट के अलावा तो कोई बाय वॉक हम नहीं आ सकते। और दूसरा ये है कि पानी स्टिल भी अभी बहुत ज़्यादा टाइम हो गया लेकिन स्टिल भी पानी नहीं हुआ
हुआ, ख़त्म नहीं हुआ। और बाकी बीमारियां वही हैं, डायरिया वगैरह, स्किन डिजीज़ हैं, तो वो मेन कॉमन है। अदरवाइज़ बुखार बहुत ज़्यादा कॉमन है और डिफ़िकल्टी तो है स्टिल भी यहाँ पे। जी बिल्कुल, हिते असीं वॾी मुश्किल तां पहुता आहियूं। हीअ ॻोठ आहे टंडे जान मोहम्मद जे वेझो, जिते जेको ज़मीनी राब्तो न हुजण जे करे जेके ॻोठाणा उहो अस्पताल में नथा पहुची सघनि, त हिते काफ़ी जेके पाणी जे करे बीमारियूं थियूं आहिनि, जंहिंमें जल जी बीमारी आहे, जंहिंमें डायरिया आहे, जंहिंमें मोशन आहे, जंहिंमें मलेरिया आहे, त काफ़ी जेके आहिनि जेके पेशेंट असां वटि आया आहिनि हिते। हे काशे कांजे सुइया लवाई मल्ला मल्ला असां ओ बस की जन फरात ही नहीं थी, कुछ ही नहीं जा तेल ही नहीं फरात थी, गरीब मिस्कीन हम असें ना कोई एक कागज दा टोटा ही सब कहीं कानी डॉक्टर वाल पोतो है कदे कोई इलाज वगैरह पे ना ना कुछ भी ना असां अपना गए ना ए अपने गए ना असां दवाई है कुछ भी असां काशे ए जे पानी है घर पुराण दा पानी है ऐसे घर डा पे भाई दिया बा पुराण दे पानी बैठे असे दा घर डा पे दा कागल कानी जो संभावदारी बाल अड से छां दे बिना कोड़े पे सड़ हाँ करे यही शाबाश होने दिखता। हाँ असां गरीब हम मिस्कीन असां कागल ही कोई नहीं देता, अल्लाह यार ती दे पे असां पानी जारे से घर डा पे सजे को शाये साने पानी अल्लाह वो तो साड़ी मेहरबानी। ये अच्छा बरसात में बैठा हो। हाँ तो बरसात एड़ा हाल कया है जी नाज़रीन, JWC पारां जेके मुफ़्त मेडिकल कैंपूं लगायूं पियूं वञनि, उन हवाले सां हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ढेंगाण बुरगड़ी शहर जेको बरसाती पाणी जे लपेट में आहे। उते JWC टीम पारां जेका अॼु मेडिकल कैंप लॻाई आहे, जिते को बि रस्तो वग़ैरह न हो, ट्रैक्टरनि ते अची हिते जेका कैंप लॻाई आहे। हिन इलाइक़े जे अंदरि असां ॾिठा वॾे तइदाद में माज़ूर वग़ैरह या ॿिया माण्हू रहनि था। हिते को बि माना सिंध हुकूमत जे तरफ़ां नुमाइंदो न पहुतो आहे। अॼु असांजे हितां जो मिरपुखाल जो मशहूरु जेको आहे फिज़िशियन डॉक्टर नरेंद्र, डॉक्टर लेखराज राठौड़, हिन खां अलावा JWC टीम शौकत पंवर, हीरालाल, अब्दुल हमीद जेको मेहर ऐं इहे सभु हिते पहुता आहियूं। उन हवाले सां हिन इलाइक़े जे सूरत हाल असां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई। हुननि जो चवणु हो त हिन वक़्तु असांजे इलाइक़े में केतिरनि ॾींहंनि खां बरसाति बंदि थी आहे, मगर बरसाती पाणी ख़तमु न थियो आहे। माण्हू जेका बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हिन में एतिरियूं त बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि, जंहिंजे करे हितां जा माण्हू जेके सख़्तु परेशान आहिनि। न हिन इलाइक़े जे अंदरि को रस्तो आहे, न हिननि खे को टेंट मिले थो, न का मच्छरदानी मिले थी। इहा सूरत हाल ॾिसंदे JWC जे सरवण पारां जेको पैगाम ॾिनो, अॼु हिते JWC पारां हिते मेडिकल मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। उन खां अलावा हिननि खे जेको खाद खुराक जो पिणु सामान ॾिनो वियो आहे। पहले बुखार लग रही है चक्कर थी जाए। हाँ इन करे हाँ हाँ घर पे मेरा गिर गया ले, जका घर पत्थर पत्ता यकी गिर गई ले, जका घर ही यका गिर गया ले। कहाँ से कोनी रुका बस उठो तो मिलता है, ये खूंदी है बस, या कुछ ही कोनी घर जुलाब उल्टी बुखार जाम है बरन में। ना ना काई कने आई असां काई कने जी नाज़रीन, हिन इलाइक़े जे अंदरि का बि डॉक्टरनि वग़ैरह जी टीम न आई आहे। JWC जे तरफ़ां जेको मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई आहे, उन हवाले सां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल था करियो। छा चओ? चाचा मूंखे पेट में सूर है, जुलाब उल्टी आहिनि, कारी साई है, बीमारी अंछर जी आहे, मथे ते थोथर जाम है। मूंखे तव्हांखे भला हिते को मच्छरदानी को ॿियो को सामान को चाचा कुझु कोन मिलियो असांखे। तव्हांजी रिपोर्ट मुताबिक़ 10 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। ॿिए नंबर ते जेकॾहिं हीअ हाणे जेकॾहिं घारा पइजी था वञनि, माण्हू मुतासिर थियनि था, छा गवर्नमेंट वटि एतिरी का फैसिलिटियूं आहिनि, एतिरियूं के सहूलियतूं आहिनि? हिन वक़्तु असां ॾिसूं पिया माण्हू सभु दरबदरी वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि। मासूम ॿाड़ा, हुननि में एतिरियूं बीमारियूं, चमड़ी जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलियूं। छा एतिरो असीं सॼे ज़िले खे असीं माना राशन, टेंट, ॿियूं मच्छरदानियूं या हुनखे मेडिकल जी सहूलियत ॾेई सघूं था?
ॾिसो बिल्कुलु नथा ॾेई सघूं. लेट मी बी वेरी ऑनेस्ट विथ यू. डैमेज असेसमेंट ऐं जेकी इंटेंसिटी आहे डैमेज जी तमामु घणी आहे. मतिलबु मंथ्स लॻी वेंदा, महीना लॻी वेंदा इन्हनि माण्हुनि खे दोबारा रिहेबिलिटेट करण में ऐं प्रॉपर रिलीफ पहुचाइण में. सामान थोरो थोरो करे अचे पियो. असांजी सेल्फ प्रोक्योरमेंट बि हले पई ऐं असांखे PDA में गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां काफ़ी जेके सपोर्ट थी सघे थी मिली. बट मां उहा ई ॻाल्हि कंदुमि कि मैग्नीट्यूड एतिरो घणो आहे रिलीफ जो हिननि जेको पोयां खां पाणी अचे पियो कि मतिलबु इट इज़ ह्यूमनली इम्पॉसिबल कि हर बंदे खे अकोमोडेट करे सघिजे जल्दी सां ऐं हर बंदे खे रिलीफ पहुचाए सघिजे. बट असां पंहिंजी पूरी कोशिशि कयूं पिया कि हाणे उन्हनि एरियाज़ में पंहिंजे रिसोर्सिस खे कन्वर्ज कयो वञे, उन जॻह ते पुॼूं जल्दी सां जिते इशूज़ मतिलबु आउट ऑफ कंट्रोल थींदा पिया वञनि. प्राइमरली हिन में जेके 3 तालका पंहिंजा आहिनि, सिंधड़ी, डिगरी ऐं जुदो, हिन में तमामु बुरी सूरत हाल आहे. बाक़ियुनि तालकनि मां थैंकफुली किथे किथे हाणे पाणी निकिरणु शुरू थी वियो आहे. किथे किथे एफर्ट माण्हू पाण पिया कनि. असां उन्हनि जी असिस्टेंस पिया कयूं डी वाटरिंग में, ड्रेनेज में. त उते रिहेबिलिटेशन स्टार्ट थींदी छो कि इवेंचुअली असांखे आईंदड़ काफ़ी हफ़्तनि ताईं, इवन महीननि ताईं जुडे, डिगरी ऐं सिंधी में पंहिंजो फोकस रखिणो आहे. जुदो मुंहिंजे लाइ सभिनि खां घणो तशवीशनाक सूरत हाल में आहे छो कि दिस इज़ द पॉइंट वेयर ऑल 3 ड्रेन्स पास फ्रॉम. ऐं ई शइ मतिलबु जुदे जे वासियुनि खे बि ख़बर हुजे. मां पाण जुदे जो वासी आहियां. मां इहो ज़रूरु चवंदुमि कि जुदो ठहियो बि जेको पुराणो जेको रूट आहे, जेको पाथवे आहे, उन ते ठहियलु आहे. ॼण नज़र लॻी वेई, ॼण नज़र लॻी वेई हिन घर जे बहार खे. को नांग सरा पहिरियो, को नांग सरा पहिरियो आनी नज़ारनि खे. ॼण नज़र लॻी वेई, ओ यारो नज़र लॻी वेई हिन घर जे बहार खे. जो आयो गायो आ प्यारा इन राहत जे रमिया रोला कई समझन था. गरी रात मदन गुजरी, गरी रात मदन गुजरी सा सा कसकारन खे ॼण नज़र लॻी वे. ओ यारो नज़र लॻी वे इन घर जे बहार खे. बिल्कुलु इन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ मुराद अली पौड़ में जेको हेंगोर ने वेझो आहे, जिते हज़ारनि जे तइदाद में मुतासिर माण्हू हिते जेको बेयारो मददगार वेठा आहिनि. भरपासे इलाइक़नि में बरसाती पाणी, सिमनालनि जो पाणी, मच्छरनि जो हज़ार, उन हवाले सां JWC पारां जेका कैंप लॻाई वई आहे उन में तव्हां ॾिसी सघो था केॾे तइदाद में माण्हू आहिनि. ऐं हिननि जा जेके बि घर आहिनि उहे बरसाती पाणी जे हेठि आहिनि. उन खां अलावा जेको सिमनालनि जो पाणी आयो आहे, मगर हिन इलाइक़े जे अंदरि असां हिते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि खे न का मच्छरदानी मिली आहे, न को राशन मिलियो आहे, न का ॿी अहिड़ी शइ मिली आहे. हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं. हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त JWC पारां जेको मुख़्तलिफ़ हिन खां पहिरीं बि निशानदी कराई हुई त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में. ऐं हिन खां अलावा अॼु जेके हिते असांजी टीम पूरी पहुती आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं. हिन जो छा चवणु आहे, छा पोज़ीशन आहे भला बरसाति खां पोइ? साईं बरसाति खां पोइ असांखे अञा का शइ कोन मिली आहे. छाजे करे? केरु अचे ई कोन्हे पाणी जे करे. हा रोड सही कोन्हे, अचणु वञणु घस कोन्हे, उन जे करे का शइ कोन मिली आहे.
वेठा आहियूं घरनि में पाणी बीठो आहे घरनि में पाणी बीठो आहे मच्छरनि जो भला हज़ार आहे हज़ार आहे मच्छरनि जो हज़ार लॻो पियो आहे साईं हा शइ कोन मिलिया हिते काफ़ी टाइम थियो वॾो पाणी बीठो आहे घरनि में केर बि पावर कोन थो वठे हेॾां जाम माण्हू तकलीफ़ में आया आहिनि सर हेॾां केर बि कोन थो अचे मेन रोड ते जाम माल मिले पियो हिन पासे सिंध टीवी पारां अॼु जेका हिते कैंप लॻाई आहे उनखे कीअं था सम्झो हींअर डॉक्टरनि जी टीम पूरी पहुती आहे अव्हांजी वॾी महिरबानी जेको अव्हां एसी ताईं पहुता आहियो अव्हांजी वॾी महिरबानी हाँ सर वॾी महिरबानी अव्हांजी आया आहियो महिरबानी अव्हांजी मच्छरदानी हिते का शइ बि कोन थी मिले वॾो टाइम थियो काफ़ी टाइम थियो पाणी बि नेकाली कोन थी मिले JWC टीम सिर्फ़ु हिते आई आहे बाक़ी हिननि जी कंहिं बि वार न कई आहे उन वाले सां हिन वक़्तु जेको फिज़िशियन आहे डॉक्टर नरेंद्र डॉक्टर लेखराज पारां जेका ही JWC टीम आहे हुन कैंप आई आहे ऐं डॉक्टर नरेंद्र सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन इलाइक़े जी छा सूरत हाल आहे हिते इलाइक़े में के रस्ता वग़ैरह आहिनि या डॉक्टर तव्हां कीअं था ॾिसो हिन इलाइक़े जे अंदरि तव्हां कहिड़े नमूने पहुता आहियो कहिड़ा मुश्किल मरहला हुआ जंहिं नमूने सां हिते आया आहियो असां ॾिठो आहे को बि हिते डॉक्टर या को माण्हू हिते कोन थो पहुचे जहिड़ी तरह सां तव्हां असांखे वठी आया आहियो जेतिरो ॾुखियो रस्तो आहे ऐं मूंखे नथो लॻे त हिते को माण्हू आयो हूंदो ऐं इहो JWC जी वॾी कामयाबी आहे जो एतिरनि डीप रीच एरियाज़ में असांखे पहुचाइनि था जिते असीं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं खैर तव्हां कीअं ॾिसो जंहिं रस्तनि तां तव्हां आया आहियो हर तरफ़ रोड बंदि पाणी आहे रस्तनि जी का ख़बर न आहे हिन इलाइक़नि जा हिननि जी महिरबानी आई काउंसलर साहिबु जेको असां सां गॾु आहे हिन इलाइक़नि में असांखे वठी आहे पर हिते की बि अचण खां पोइ सूरत हाल ॾिसो हींअर ई एतिरो मच्छरनि जो हज़ार आहे हिते जे माण्हुनि जी रहणी कहणी ज़िंदगी छा हूंदी न बिल्कुलु असीं जंहिं रस्ते ते आया आहियूं उन रस्ते ते काफ़ी पाणी हो ऐं हिते मेन मसइलो आहे त हिते असीं हींअर शाम जो 6 बजे ते पहुता आहियूं हिते मच्छरनि जो जाम वॾो हज़ार आहे त हिते माण्हुनि खे वधि में वधि जेको ज़रूरत आहे हुनखे मॉस्किटो नेट जी ज़रूरत आहे ऐं ॿियो मच्छरनि जे करे जेको आम बीमारी फैलंदी आहे उहो मलेरिया फैलंदी आहे त हुन काफ़ी मलेरिया फैलण जो हिते ख़दशो आहे त हिते माण्हू वीचारा जेके पाणी जे ॻोठनि में बीठो आहे घरनि त हिन जे करे मजबूर आहिनि त वीचारा रोडनि ते वेठा आहिनि त ॾाढी हिते इंतिहाई नाज़ुक सूरत हाल आहे जेके असीं ॾिसूं पिया रोडनि ते माण्हू वेठा आहिनि या जेके ॻोठनि में साइड में जेके वेठा आहिनि या ख़ासि तौर ते ढेंगाण बुरकड़ी इलाइक़े में वेठा आहिनि उन्हनि माण्हुनि जे दाऊं त असांखे न राशन मिलियो आहे न टेंट मिलिया न असांखे को सामान मिलिया केतिरा लख आबादी मुतासिर थिया ऐं केतिरो असीं हिन वक़्त ताईं रिलीफ ॾेई चुका आहियूं ये इनमें डिटेल मीटिंग ऐं हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बि असांजी थी चुकी आहे ॾिसो कम अज़ कम मां चवंदुमि मां लफ़्ज़ चवंदुसि कम अज़ कम 1 मिलियन जी पॉपुलेशन 10 लाख जी पॉपुलेशन तमामु सेंसिटिव ऐं इफेक्टेड आहे असांजी हिन वक़्तु ऐं गवर्नमेंट जी तरफ़ां जेतिरी बि असांखे मदद थी चुकी आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े फ्रैक्शन खे अकोमोडेट करे सघे थी तव्हांखे अगरि जो एग्ज़ाम्पल ॾियां 10 लाख माण्हू आहिनि त तक़रीबन 4,500 ताईं टेंट्स मिलिया आहिनि असांखे 4,500 या रिसीव थियणु स्टार्ट थी विया आहिनि वरी त मतिलबु 5,000 जे सां वेझो पुॼी चुकिया आहियूं बट किथे 5,000 आहिनि किथे 10 लाख जी आबादी आहे ठीकु आहे अगरि तव्हां अज़्यूम कयो की 10 लाख असांजी आबादी डिस्टर्ब आहे त घटि में घटि हुन में 2 लाख या 3 लाख फैमिलीज़ हूंदियूं सो मीन्स असांखे हिकिड़ी फैमिली जा हिकु टेंट खपे त सिर्फ़ु 5,000 ताईं मिलिया आहिनि NGOs पंहिंजी तरफ़ां जाम कोशिशि कई आहे अगरि जिते टेंट न पुॼाए सघिया उते तरपालूं ठाराए ॾिनियूं आहिनि जेको हीअ अॼु रोड ट्रैवल कयो आहे असां सॼो हिकु जॻह विज़िट कई आहे असां ॾिठो त हिन में सेस्वी नाले जी हिकिड़ी असांजी NGO हुई जंहिंखे असां डायरेक्ट कयो हो जुदे जी पासे उन्हनि हिते सभिनि खे एटलीस्ट तरपालूं पुॼायूं आहिनि त उन सां गॾु गॾु गवर्नमेंट ऑफ सिंध तक़रीबन 4.6 करोड़ रुपीज़ असां DCs खे ॾिना हुआ त कुक फूड वग़ैरह POL जेके ॿिया मामला रिलीफ छा हिन में तव्हां इस्तेमालु करे सघो था वरी असांखे 5 करोड़ ॿिया मिलिया आहिनि जंहिंमें असांखे स्ट्रिक्ट डायरेक्शन आहे कि हिन में सिर्फ़ु राशन बैग्स ठहिराइणा आहिनि छोकी PDM पंहिंजी तरफ़ां राशन बैग्स पुॼाए पई लेकिन जी कैपेसिटी तमामु घटि आहे त सेल्फ प्रोक्योरमेंट जे लाइ उहे 5 करोड़ बि असांखे मिली चुकिया आहिनि हिन खां 2 करोड़ असांखे ॿिया मिलिया आहिनि जेके असां पंहिंजो फ्यूमिगेशन जे लाइ पिया स्टार्ट कयूं फ्यूमिगेशन मशीन्स जो असां ऑर्डर ॾेई छॾियो आहे असांखे विदिन अ वीक डिलीवरी स्टार्ट थी वेंदी असां प्रॉपर फ्यूमिगेशन ड्राइव बि स्टार्ट कंदासीं गवर्नमेंट जी तरफ़ां इहे फंड्स असांखे थिया आहिनि लेकिन इन खां अलावा गवर्नमेंट असांखे इन ॻाल्हि ते आयद कयो आहे कि पूरी कोशिशि कयूं त नॉन स्टॉप रिलीफ मटीरियल अचे ऐं जेके जॻह रहिजी वञनि पूरियूं कनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणी पॉपुलेशन आहे ऐं इन पॉपुलेशन एरिया जेके अञा जिते असांजी एक्सेस न आहे अञा ताईं उन्हनि जी इहे दांह अचणु या उन्हनि जी इहा हिकिड़ी सम्झो कि ऑब्ज़र्वेशन अचणु कि असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां कुझु न मिलियो मां बिल्कुलु इहो चवंदुमि कि उहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे छोकी असां अञा रसी कोन सघिया आहियूं काफ़ी इलाइक़नि में असां NGOs खे डाइवर्ट त कयूं पिया बट 54 यूनियन काउंसिल्स आहिनि 600 खां मथे दे आहिनि त ऑब्वियसली अञा बारिश खे महीनो बि कोन थियो आहे ख़तमु थिए के सीज़न खे सो ऑब्वियसली असां सभिनि खे केटर कोन करे बट इन ॻाल्हि ते मां ज़रूरु तव्हांजो ध्यानु ॾियणु चाहींदुमि त जेके हाईली इफेक्टेड आहिनि तव्हां डेंगार जो नालो वरितो डेंगार में तव्हांजी टीम सां ई मुंहिंजो विज़िट थियो हो डेंगार में ईअं असां मॉस्किटो नेट्स वरी विराया आहिनि उते राशन बैग्स मोकिलिया उते हिकिड़ी NGO खे मोकिलियो उते टेंट्स बि पुॼाया आहिनि अॼु असां सो जिते जिते अफेक्टेड पॉपुलेशन्स आहिनि उते फोकस आहे ऐं उन्हनि खे असां एपी सेंटर ठाहियो आहे पंहिंजे रिलीफ जो
त उते टीमूं कन्वर्ज करे उते असां उन्हनि खे जेतिरी सहूलियत थी सघनि प्रोवाइड कयूं ऐं महीननि ताईं इहे सहूलियतूं उन्हनि खे मिलंदियूं आहिनि जेसिताईं रिहेबिलिटेट नथा थियनि। जी नाज़रीन, मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में मिरपुर ख़ासि ज़िले जे सूरत हाल जे हवाले सां अॼु JWC पारां जेका कैंप लॻाई वई उते बि इहा पोज़ीशन हुई। टंडो जानम में जेके ट्रैक्टर ट्राली या कश्ती जे ज़रिए माण्हू सफ़र करे रहिया, अहिड़ी तरह झुॾे जे इलाइक़े में तक़रीबन खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंजा घरनि में अञा ताईं पाणी बीठो आहे, सॼो झुॾो पाणी जे लपेट में आहे। अहिड़ी तरह हिन वक़्तु असां जेको मेन जेको नौकोट जो जेको सिम नालो आहे उन में बीठा आहियूं त हिते जेके माण्हू मिरपुर ख़ासि खां अचनि पिया या थरपार करण खां हिन पासे अचनि था, ही झुॾो ऐं नौकोट जा रस्ता बिल्कुलु कटिया पिया आहिनि केतिरे ई ॾींहंनि खां जॾहिं खां बरसाति आई आहे। ऐं हितां जा माण्हू जेके ग़रीब मिसकिन माण्हू वञनि था मज़दूरी करण या जेकॾहिं ॿिए पासे वञनि था, रस्तो न हुअण जे करे परेशानी में मुबतल आहिनि। अहिड़े नमूने हितां नंढड़ा ॿार, मासूम औरतूं, मर्द या पीरसन माण्हू जेके पंहिंजो सामान खणी वञनि था, हिन वक़्तु नौकोट ऐं झुॾो ॿई हिक ॿिए खां कटियल आहिनि। अहिड़ी तरह जेका थरपार कर खां मिठी खां जेका कन्वेंस अचे थी हिन रोड तां नथी वञी सघे। मिरपुर ख़ासि जो माण्हू जेको आहे मिठी इस्लाम कोट छाछरो या जेके नंगर पार्क जे इलाइक़े में नथा वञी सघनि, जंहिंजो मेन कारण इहो आहे त हीउ मेन सिम नालो जेको आहे इहो एतिरो त पाणी अची वियो आहे, जंहिंजे करे हितां सिंध हुकूमत जूं इहे दावाऊं हुयूं त असां कट हणंदासीं, मगर कट जेको आहे उहो तकरारी बणियल आहे। हिन मां ईअं लॻे थो सिंध हुकूमत तोड़े हुनजा निमाइंदा हथ सां वठी करे मिरपुर ख़ासि ज़िले जी 10 लख खां वधीक आबादी खे हिन वक़्तु ताईं त ॿोड़े छॾियो अथनि, मगर अञा ताईं हुननि जूं इहे ई कोशिशूं आहिनि त जेकॾहिं कट लॻंदो त पाणी हीउ निकास थी वेंदो, अगरि कट न लॻंदो त मिरपुर ख़ासि जा हीअ जेके इलाइक़ा तक़रीबन 5 ज़िला माना वापसि ॿुॾी सघनि था। हिन वक़्तु नौकोट, झुॾो, टंडो जानमनि में एतिरो पाणी जो चाड़ आहे जंहिंजे करे माण्हू अॻई लॾ पलाण करे विया आहिनि, माण्हुनि जा घर ॾही पट थिया आहिनि, हुननि खे न तंबू थो मिले, न उनखे मच्छरदानी थी मिले, न उनखे सामान थो मिले। अहिड़ी तरह हिन वक़्तु असीं तव्हांखे सूरत हाल ॾिसूं त हीअ ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि हिते पोरियत मज़दूरी करण वारा, हीअ पंहिंजो माल ऐं उन खां अलावा जेको सामान खणी रहिया आहिनि त मुख़्तलिफ़ जेके मोटरसाइकिल में, चुंगचिन में बांस ॿधी या वॾी तकलीफ़ सां वञी रहिया आहिनि। अहिड़ी तरह जेको पंहिंजो माल खणी अचनि पिया तॾहिं बि उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे। हिन वक़्तु 2 ज़िलनि जो पाण में जेको राब्तो कटिजी वियो आहे, मिरपुर ख़ासि ज़िलो ऐं थरपारकर ज़िले जो। हुकूमत सिंध खे घुरिजे या वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त ॿिन्ही में पीपुल्स पार्टी मथे बेतादी आहे। हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जा हितां जा MPA, हितां जा MNA आहिनि, मगर कट जेसि ताईं न लॻंदो तेसि ताईं हिते जा माण्हू ईअं ई धिका खाईंदा रहंदा, थाॿा खाईंदा रहंदा, ईअं घुमंदा रहंदा, मगर हिननि जो केरु ॿुधण वारो कोन्हे। आम ग़रीब मिसकिन माण्हू अगरि एहतिजाज करे थो त हुन ते लठबाज़ी थिए थी, शिलिंग थिए थी, मगर हिते को बि केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।